ख़बर है नाज़रीन, रानीपुर में तव्हां सां शेयर कयूं पिया। रानीपुर में फारूकी बिरादरनि में हलंदड़ तकरार ख़त्म थी वियो आहे। धुरियूं खीर खंड थी वियो आहिनि। आफ़ाक़ अली ॼामड़ो जी रिपोर्ट मूजिब रानीपुर दरगाह हज़रत सचल सरमस्त जे गादीनशी जे भाउ ख्वाजा नज़रुल हक़ फारूकी ऐं DSP फ़हीम अहमद फारूकी विच में हलंदड़ तकरार ख़त्म थी वियो। धुरियूं खीर खंड थी वियो आहिनि। दरगाह हज़रत सचल सरमस्त जे गादीनशी जे भाउ ख्वाजा नज़रुल हक़ फारूकी ते हमलो, यूनिसेफ स्कूल ते हमलो ऐं DSP फ़हीम अहमद फारूकी विच में हलंदड़ तकरार जे हल लाइ पाकिस्तान आलमी बशाइख काउंसिल जे मरकज़ी सदर दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे गादीनशी सैयद वकार हुसैन शाह लतीफ़ी हज़रत सचल सरमस्त सजादा नशी ख्वाजा अब्दुल हक़ फारूकी जी हिदायतुनि ते ख्वाजा नज़रुल हक़ फारूकी खे मुआफ़ करे छॾियो। पाकिस्तान आलमी मशाइख काउंसिल जो वफ़द ॿिन्ही धुरियुनि वटि पहुतो। ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी धुरियुनि खे खीर कंड करे छॾियो। जंहिं बाद ॿिन्हिनि धुरियुनि हिक ॿिए वटि वञी चांहि पीती। अॻवाननि चयो त सिंध में अमुन ऐं भाईचारे जी धरती आहे। दरगाहूं अमुन जो पैगाम ॾींदड़ आहिनि। आख़िर में ॿिन्ही धुरियुनि पाकिस्तान आलमी मशाइख काउंसिल जे अॻवाननि सां गॾु दरगाह सचल सरमस्त ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। मुल्क जी सलामतीअ लाइ दुआऊं पिणु घुरियूं वियूं।